जय झूलेलाल। जय जय साईं वसण शाह, जय जय साईं पारू शाह, जय सखी बाबा, सभिनी संतनि महात्माउनि की जय। लखनऊ जे सिंधी समाज जे सभिनी सम्मानित परिवारनि, ख़ासि करके 8 साले खां मथों जे ॿारनि, नौजवाननि ऐं न्याणियुनि खे इहा ख़ुशख़बरी ॾींदे तमामु प्रसन्नता जो अनुभव थी रहियो आहे कि पिछले साल मिलियल तमामु वधीक कामयाबी खां पोइ हिन साल बि दरवेश साईं परमानंद साहब सिंधी भाषा प्रतियोगिता जो आयोजन थी रहियो आहे। हिन प्रतियोगिता जा आयोजक आहिनि साईं वसण शाह सेवा मंडल लखनऊ। प्रतियोगिता कराइण जो मक़सदु या उद्देश्य आहे सिंधी भाषा जो संरक्षण, संवर्धन, प्रचार ऐं प्रसार करणु, जीअं सिंधी भाषा ऐं सिंधी समाज हमेशह क़ाइमु दाइम रहनि। प्रतियोगिता जो आस्थान आहे झूलेलाल भवन, डी ब्लॉक, इंदिरा नगर, लखनऊ। प्रतियोगिता जी तारीख़ आहे इतवार 19 मार्च 2023। प्रतियोगिता जो वक़्तु रहंदो शाम जो 4 वॻे खां 7 वॻे ताईं। प्रतिभागी यानी जेके हिन प्रतियोगिता में हिसो वठी सघंदा उन्हनि जी उमिरि हुजणु खपे 8 सालनि खां 22 सालनि ताईं। प्रतियोगिता में प्रतिभागियुनि खां सिंधी भाषा में कुझु आम ॿोलचाल जा सवाल पुछिया वेंदा, जीअं तव्हांजो नालो छा आहे, तव्हांजे पिता जो नालो छा आहे, तव्हां छा पढ़ाई कई आहे या करे रहिया आहियो, तव्हांजे पिता जो कहिड़ो कमु आहे, कहिड़ो धंधो कंदा आहिनि, अॻिते हली करे तव्हां छा ठहणु चाहियो था ऐं छो ठहणु चाहियो था, तव्हांजी हॉबीज़ यानी तव्हांजा शौक़ु कहिड़ा आहिनि, ऐं कुझु सिंधी सभ्यता जे बारे में, जीअं असांजे सिंधी संतनि महात्माउनि जे बारे में, असांजे इष्ट देव साईं झूलेलाल जे बारे में, सिंधी पहनावो, सिंधी खाधो, सिंधी संगीत, सिंधी भॻत, सिंधी नृत्य छेज, सिंधी ॾिण वार या सिंधी रस्मूं रवाजनि जे बारे में बि कुझु सवाल पुछा वञी सघनि था। सवाल आसान हूंदा ऐं प्रतिभागी जी उमिरि ऐं उन जे अनुभव जे आधार ते उन्हनि खां पुछा वेंदा। हिन प्रतियोगिता में हिसो वठण जे लाइ रजिस्ट्रेशन कराइणु ज़रूरी आहे ऐं रजिस्ट्रेशन कराइण जे लाइ प्रतियोगिता जी जेकी आख़िरी तारीख़ आहे 18 मार्च 2023, तेसि ताईं हर प्रतिभागी खे व्हाट्सअप नंबर 8960222521 ते लिखी करे मोकिलिणो आहे पंहिंजो नालो, पंहिंजे पिता जो नालो, पंहिंजी उमिरि, पंहिंजो पतो ऐं पंहिंजो व्हाट्सअप नंबर। हिन प्रतियोगिता में हिसो वठण वारनि प्रतिभागियुनि मां 10 विजेता प्रतिभागी चूंडिया वेंदा, जिन खे इनाम ॾिनो वेंदो 2500 रुपया। हर हिकु विजेता खे 2500 रुपया नक़द ॾिना वेंदा ऐं इनाम मिलण जी तारीख़ रहंदी मंगलवार 21 मार्च 2023। आस्थान रहंदो चेटीचंड महोत्सव, इंदिरा नगर, लखनऊ। हिन चेटीचंद महोत्सव जे कार्यक्रम में विजेता प्रतिभागियुनि खे उन कार्यक्रम में मौजूदु संत महात्माउनि ऐं समाज जे मान वारे महान भावनि जे हथां इनाम ॾिना वेंदा। जेके प्रतिभागी पिछले साल हिन आयोजित थियल प्रतियोगिता में विजेता रहिया ऐं उन्हनि खे इनाम मिली चुका आहिनि, महिरबानी करे उहे हिन साल प्रतियोगिता में हिसो नथा वठी सघनि, जीअं त लखनऊ जे वधि में वधि ॿारनि ऐं नौजवाननि खे सिंधी भाषा ॻाल्हाइण ऐं इनाम खटण लाइ प्रोत्साहन मिली सघे। हिन प्रतियोगिता जा आयोजक साईं वसण शाह सेवा मंडल जे सेवाधारियुनि जे पारां इहा बि तव्हांखे निमाणी वेनिती आहे कि हिन जानकारी खे लखनऊ जे सभिनी सामाजिक ऐं धार्मिक सोशल मीडिया ग्रुप्स में मोकिलण जी महिरबानी कंदा, जीअं वधि में वधि ॿार, नौजवान ऐं न्याणियूं हिन प्रतियोगिता में हिसो वठी करे लाभ प्राप्त करे सघनि ऐं सिंधी भाषा जे संरक्षण, संवर्धन ऐं प्रचार प्रसार में पंहिंजो योगदान ॾेई सघनि। महिरबानी। जय झूलेलाल। जय साईं वसण शाह, जय साईं पारू शाह, जय सखी बाबा।